काॾे हलियो चयोमांसि ॿ मोड़ अटो खणी आ त 6 कलाक थिया अथसि अॼुकल्ह जा मज़दूर बि भाउ निभागा थी पिया आहिनि अलाए कॾहिं ईंदो इहो सम्झ में ई नथो अचे त सेठ हुते दुकान ते अकेलो हूंदो ग्राहक बि निभागा अलाए काॾे जा हाणे अचे थो सेठ सलाम अलैकुम। अरे सौदरो वालेकुम सलाम चाल तो खुश आयो ॿियो ख़ैर आहे किथे ॾींहुं सफ़ा टाइट आयो मां ग़रीब माण्हू थोरो घटि मिलंदो आहे हिते ई बीठो जी कीअं आयो साल मां किरोना त न आहे अब तोखे किरोना न आहे पर इहा मूंखे कहिड़ी ख़बर आहे तोखे हथ बि ॾिनमि चवरी बाबा तोखे आहे न मां सम्झां थो तुंहिंजे मुहांडनि में नथो लॻे तोखे किरोना आहे पर कहिड़ी ख़बर आहे थी सघे थो तोखे किरोना जो कोई जरासीम लॻल हुजे हाणे मां फासी वञा हाणे इहो मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो हा मूंखे 5 किलो अटो ॾियो 5 किलो अटो हा ॿियो ऐं कुझु गिहु बि खपे 2 किलो खनि अच्छा लूणु मिर्च पोइ ॿुधाईंदो थो वञा भला तव्हां ॿुधो बाबा रेट जी ख़बर अटो बि चई वई गिह बि चई वई लूणु मिर्च बि चई वई कुझु छा कर उहे रेट निराया थी हाणे हाणे भाऊ महांगाई थी वई हा महांगाई गिह ख़बर थी घणे आहे मूं वटि कीअं था हलायो गिह मूं वटि 170 रुपए किलो थी 170 बाक़ी छा होॾे 80 रुपए हले थो वरी त 170 कुकड़नि जा आंडनि में 80 रुपए वारो गिह ॿेड़ो हूंदी मुंहिंजो त तोरो 300 रुपए किलो वारो गिह खाइण वारो मुंहिंजा भाउ पोइ गिह उहो वटि जेको तुंहिंजी शान मुताबिक़ हुजे जेको जहिड़ो तूं पाण ओड़ो गिह वटि मुंहिंजे मुछनि खे ॾिसी न भुल मां ग़रीब आहियां ग़रीब सफ़ा मिसकीन आहियां ग़रीब जो हिन दुनिया में को बि हक़ न आहे त अहिड़ा शेपर रखे अहिड़ा शेपर उहो रखे जेको जवान हुजे जेको अमीर हुजे बाक़ी शेपर पंहिंजा कटाई नंढड़ा करे छॾ ऐं इहे मुछा पुछा न रख बाक़ी मूं वटि सौदो ईअं थी जेकॾहिं लूणु वठंदे त थैली मिलंदी 50 ख़ुदा जो ख़ौफ़ डायरेक्ट इस्लामाबाद में लूणु थो घुरायां को मुंहिंजो हितो दुबनि वारो लूणु थोरी आहे मुंहिंजो महांगो लूणु आहे चरिया मिर्चुनि जी ख़बर थी घणे 600 रुपया किलो मिर्च माना तूं असां सां इहा तादी करे थो असां तोखां महीने ते सौदो खणो ॻाल्हि ॿुधो मां तोसां का बि तादी नथो कयां जेका मूंसां तादी आहे जेके मुंहिंजे खोड़ दुकानदारनि सां तादी आहे ॾिसे थो लॉकडाउन लॻो पियो आहे या न आहे आहिनि लॉकडाउन ॿाहिरि छो थो करे लॉकडाउन लॻो पियो आहे दुकान असांखे खोलण कोन था छॾनि रुगो असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे के ॾाढे मुड़ुस खे त पुॼनि मां ॾिसां हिते भॻा बीठा आहिनि बंदि कयो टी 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 टू बंदि कयो वरी जेकॾहिं खोलियूं था न असां ज़ुल्म आहे उते आहे बीह ते किरोना न हुजे हिते ज़ुल्म पोइ चवंदा भाई 500 रुपया ॾींदे दुकान खोल असां हफ़्ते में 8-10 हज़ार ॾींहं था भरियूं पोइ ज़ाहिर आहे मिर्च 20 रुपए वारा तोखे 60 में ॾींदासीं के 100 वारो तोखे 160 में ॾींदासीं अब असां में त कसर तव्हां यतीमनि मों कढंदासीं बाक़ी असां हाणे हिते जा भला पंहिंजा हिते कारखाना आहिनि छा जो उतो खोले थो असां खारायूं यार ख़ुदा पुॼंदो यार भली ॾे अटो बाबा 70 बि बचनि खे त खाराईंदुमि न सभु दुकान बंदि आहिनि वयल इहो आहे जेको अथई मूंखे ॾे बाबा अटो ॾे गियो ॾे मुंहिंजा बचा बुख ते बच्चा तुंहिंजा बुख थियनि त मुंहिंजा बच्चा कहिड़ा शाहूकार हुन बि कतार में वेही जाए थो मुंहिंजो हमरा बि अची वियो आहे अड़ाए रे ओ बाजू मां जी जी हिनखे ॾेसि यार गिह बि ॾेसि ऐं गिह हो ॾिजांइ हो न आहे हो घणो ॾियां अब किलो किलो हा किलो गियो ॾे 5 किलो अटो ॾे अब ॿुधो ऑर्डर वठेसि हलो अटे चला वियो अटो न मिलियो आहे हा हुनखे शाम जो ईंदो अॻे इहो लॉकडाउन दुनिया में आई छो आहे अरे अटे खां सवाइ त असां मरी वेंदासीं अटो तोखे ब्लैक ते चयूं वाह आहे कोन सेट हा बाक़ी सेट चयो आहे शाम जो तव्हांखे ॾींदो आयो त मिलंदई चांवर अथई चांवर चांवर साबुत साबुत हो जा चांवर न साबुत चांवर जी बात की फर्क है दस्तन में न खाए वादस तो कुरान ते ना है न चांवर दियो यार असांखे चांवर महांगाई आहे त ख़ुदा कर तो जल्दी थी ये दारो चवंदा आहिनि अलाए छा दारो आहे इहो दियो भला इहो जेको न तितरनि जे लाइ रखियो आहे असां इहो हिनखे दारो ॾेसि 5 किलो दे बाबा दे 130 रुपए उहो बि ओए ओ न थींदा पाव खनि चओ त ॾेसि हिन महिल भला खणी हुनखे खिचड़ी करे खाईंदा कोई दोस्त पाव भाव ॾियो मौत पवई ख़ुदा जी वो बि दे बाबा जेको ॾियणो थो दे मां पर हुनखे रलाए पाणी जो 5 किलो विझंदो मां चटींदो मां कॾहिं कराए मां कढे दो हा मां कढे अचां ॻोड़ो सामान अचूं त रुगो पा ॾारो थोरी आहे उन में मिर्चूं आहिनि उन में लूणु आहे उन में सामान आहे छा थी खणंदे ग़रीब आहे इहो जेकॾहिं कुले ते रखे पहिरियों थी वञी कुलो ठीकु आहे सेठ तूं कर असां लाता थी पर ख़ुदा ॾिसई थो अलाह थो करे गवर्नमेंट थी करे हुकुमरान था कनि बाबा मां त ज़रियो आहियां मां भला काॾे वञा मां पंहिंजो दुकान बचनि जो खोलियो रोज़ी सुभाणे मां बाबा क़ुरान खे मां वधीक उस्ताद न बाबा हाणे घणो ॻाल्हाईंदे सौदे जे लाइ जवाबु ॾींदो मां ईअं न कर वञ पेरनि खे किरो न थी
बंदा भॻा बीठा आहिनि असांखे जॾहिं त सौदो सस्तो थो भाऊ मां त तव्हांखे चवां थो थोरो होशियारी वठो पर हाणे दुकानदारनि जो एॾो ग़रीबनि जो कोन्हे उन्हनि सां बि आज़ार आहे माल उन्हनि खे ब्रेक ते थो मिले हे रुगो भॻा बीठा आहिनि असांखे सस्तो ॾिजो रो असांखे हा ॾेस जान छॾा यार निभा अस्सलाम वालेकुम दोस्तों ये थी नओं चैनल है ज़फ़र नॉन स्टॉप असांजे प्यारनि दोस्तनि जो आहे जिते मुख़्तलिफ़ मवाद जंहिंमें क्लैप्स ऐं इस्लाही पहलू सां भरियल जेकी ॻाल्हियूं आहिनि ऐं तव्हांखे क्लैप्स मिलंदा उहे ॾिसणु विसारींदा तव्हां यूट्यूब ते तव्हां खोलींदव त ज़फ़र नॉन स्टॉप अची वेंदो उन में इंशाअल्लाह ताला तव्हांखे हर तरह जो मवाद मिली वेंदो महिरबानी